सिंध हुकूमत के तर्जमान घरू खाते के पार्लियामेंटरी सेक्रेटरी MPA मटियारी मखदूम फखर जमा बिट्रा पहुंची साफी राना शमशाद अहमद राजपूत के नौजवान फर्जंद राना फैजान अली की वफ़ात ते वारसन सां ताज़ियत कई ऐं सोशल वर्कर अजहर अली मंगरियो की चांहि पार्टी में शिरकत कई। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी अॻवान मखदूम फखर जमा चयो त मूंखे दिल सां वॾो ॾुख पहुतो आहे त साफ़ी शमशाद राजपूत जो पुटु असां खां विछड़ी वियो। असांजूं दुआऊं साणस गॾु आहिनि ऐं असां हमेशह हिन जी हौसला अफ़ज़ाई कई आहे। मखदूम फखर जमा वधीक चयो त हू 18 अक्टूबर खां अॻु में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह तारीख़ी जलसा कया आहिनि ऐं हीउ बि हिकु तारीख़ी जलसो थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी अॻवान साबिक़ MPA सरदार शहरियार ख़ान शर ते थियल हमिलो नाक़ाबिले बर्दाश्त आहे ऐं असां शहरियार ख़ान भाउ सां गॾु आहियूं। उन मौके ते ग़ुलाम अकबर भुट्टो, फारूक नूह पोटो, अली मोहम्मद सम्मो, अजहर मंगरियो, निसार अहमद मंगरियो, राना शमशाद अहमद राजपूत, रजब अली बोज़दार, नौशाद अली बुघियो, अमीर अली बुलेदी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची